पाकिस्तान मुस्लिम लीग नून जे सदर मियां नवाज शरीफ़ चयो आहे त बिजलीअ जा ॻाढ़ा बिल अवाम लाइ बर्दाश्त जोॻा न आहिनि। अॻूणे वज़ीर आज़म तजवीज़ ॾिनी आहे त अवाम खे रिलीफ ॾियण लाइ मुल्क जे समूरियुनि सियासी पार्टियुनि, वफ़ाक़ी तोड़े सूबाई हुकूमतुनि ऐं इदारनि खे गॾिजी फ़ैसिला करणा पवंदा। नवाज शरीफ़ जी सदारत हेठि लाहौर में पाकिस्तान मुस्लिम लीग नून जे आला क़यादत जो अहम मुशावरती इजलास थियो, जंहिं में वज़ीर आज़म शहबाज शरीफ़, पंजाब जी वज़ीर आला मरियम नवाज़, हमज़ा शहबाज, नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार, राणा सनाउल्लाह ऐं ख्वाजा साद रफ़ीक शिरकत कई। इजलास खे ख़िताब कंदे मोहम्मद नवाज शरीफ़ चयो त बिजलीअ जा ॻाढ़ा बिल अवाम लाइ बर्दाश्त जोॻा न आहिनि। पीटीआई जी तबाही, महांगाई ऐं महांगा बिल खणी आई आहे, पर अवाम मुस्लिम लीग नून खां रिलीफ जी उमेद रखे थो। इहो असांजे सलाहियतुनि जो इम्तिहान आहे त ॾुखियुनि हालतुनि में बि अवाम खे कीअं रिलीफ ॾेई सघूं था। ॿिया नवाज शरीफ़ चयो त मुल्क खे ॾेवालपणे खां बचाइण, मुआशी इस्तेहकाम में वापसि आणण लाइ सियासी कुर्बानियूं अवां जे हुबल वतनीअ जो सबूत आहे। मुल्क खे मुआशी बदहालीअ खां बचाइणो आहे, साॻी तरह डिफॉल्ट खां बचण बि असांजो वॾो इम्तिहान आहे। मोहम्मद नवाज शरीफ़ चयो त मुल्क खे मुआशी बहरान मां कढण ऐं अवाम खे रिलीफ ॾियण लाइ समूरियुनि सियासी ऐं हुकूमती क़यादत ऐं इदारनि खे गॾिजी फ़ैसिला करणा पवंदा। उन मौक़े ते वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ पार्टी सदर खे क़ौमी इक़्तिसादी एजेंडा जे ख़ुसूसियतुनि खां आगाह कयो ऐं नई क़ौमी इक़्तिसादी मनसूबे बाबति ब्रीफिंग ॾिनी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो त मुल्क जा समूरा मसइला हल करण लाइ जामे इक़्तिसादी एजेंडा तयारु कई वई आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ पार्टी सदर खे सियासी पार्टियुनि जे अॻुवाणनि सां ॻाल्हियुनि बाबति एतमाद में पिणु वरितो।